मीरपुर बटोरे बरपासे विचरंदड़ बीमारी सबब माल बरड़ लगा है जै सबब भाग्या सख्त परेशान थी विया आहिनि। वधीक तफ़सील अशरफ चांडे जी रिपोर्ट में। जी नाज़रीन, माल में विचड़ंद जेका चौपाई माल में जेका विचड़ंद बीमारियूं के गंडो आहिनि, जेका संदनि जी बीमारी आहे, जेके फट जेके थी पवनि था, उन सिलसिले में असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं शाहनवाज़ चांडियो जो जेको ते वाड़ो आहे, उन वाड़े ते मौजूदु आहियूं। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुनजो वधीक छा चवणु आहे। असांजे माल जे अंदरि हीअ गंढनि ऐं गुड़नि वारी बीमारी पइजी वई आहे तमामु काफ़ी हद ताईं। असां जेको आहे सो डॉक्टरनि ताईं आला इदारा जेके पंहिंजा वेटनरी डॉक्टर आहिनि उन्हनि वटि वियासीं। उन्हनि खे जेको सो ॿुधायोसीं त हुननि लातइल्की अख़्तियार कई ऐं उन्हनि चयो त बाबा हिन जी का बि वैक्सीन का दवा इलाज वग़ैरह असां वटि कोन्हे, बल्कि हुननि अची असांजे वाड़नि ते विज़िट करण बि गवारा न कयो। माल जे जिस्म जे अंदरि वॾा ॻोड़ा ऐं ॻंढा थी पवंदा, उन्हनि जा जेको आहे उज़बा झलिजी वञनि था, उनखे तेज़ बुख़ार थिए थो, खाइण पीअण माल छॾे ॾिए थो। पोइ 4-5 ॾींहंनि खां पोइ अॻिते हली उहे ॻंढा ऐं ॻोड़ा फाटंदा, जंहिंमां किनू रत रेशो वग़ैरह जॾहिं वहे थो, उन खां पोइ उहो ढोर वरी बि वञी कुझु न कुझु सही थिए थो, उन्हनि जो इलाज कजे, जंहिंजे लाइ असांखे को बि मतिलबु गवर्नमेंट जा डॉक्टर जेके वेटनरी डॉक्टर आहिनि से असां को बि तावन करण जे लाइ तयारु कोन्हनि के। असांजे हींअर मीरपुर भटोरे में पर रुगो बीमारी कोन्हे, पर पूरी सिंध में ऐं पंजाब में आहे। दरअसल ही बीमारी ॿाहिरियनि मुल्कनि खां आयल आहे, जीअं अमेरिका, अफ्रीका, इलाही मुल्क आहिनि त उन्हनि खां ही आई आहे। ऐं हिन जो जेको आहे वैक्सीनेशन अञा तयारु कोन थी आहे, तयारु थी वेंदी अन क़रीब। हिन जूं सैंपल वग़ैरह लेबॉरेटरियुनि में पहुची विया आहिनि ऐं उन ते कमु हले पियो। अन क़रीब तक़रीबन हफ़्ते ॿिनि जे अंदरि अंदरि हीअ अची वेंदी वैक्सीनेशन, असां करे ॾींदासूं। बाक़ी जेके बीमार जानवर आहिनि असां ॾे अचनि था ऐं भाॻिया, उन्हनि खे असीं पंहिंजो रिस्पॉन्स ॾियूं पिया, उन्हनि ॾे वञूं पिया, उन्हनि खे ट्रीटमेंट करे पिया ॾियूं, जेको बि असांजे हथ में आहे करे पिया ॾियूं। बिल्कुलु असांजा भाॻिया चवंदा हिकिड़े या 2 ॾींहंनि में चाक थी वञे, हिकिड़े 2 ॾींहं में चाक कोन थी थिए। असांजा सिंधी जेके जानवर आहिनि गावा, इन्हनि खे घटि में घटि हफ़्तो लॻे थो। ऑस्ट्रेलिया जा जेके आहिनि उहे घटि में घटि 2 हफ़्ता वठनि था, इलाज में सिहतमंद थी वेंदा आहिनि। ऐं हिन जो को बि अहिड़ो इशू कोन्हे त माण्हू चवंदा गोश्त न खाइजे या खीर न पीजे, भले खीर बि पी सघो था, गोश्त बि खाई सघो था। कैमरामैन गरीब चांडे नगर अशरफ चांडियो, धरती टीवी न्यूज़, मीरपुर बटोरो।